गाड़ी को खप जीवने मालिक ॾींदो 1000 रुपया कमीशन। गाड़ी को खप जीवने हले हले गाड़ीअ में उंगली तो लॻाई मेरी थी पई त अॼु गाॾी खपाणी है पैसा मिलंदा मालिक खां। गाड़ी जो खप जीवने। अरे गाड़ी लगे थी विकाम जे भी मां तो वठा। अॼु हिनखे ॿरो ॾियांसि विकिणांसि त कुझु पैसा खीसे में अचनि। अरे दादा जय झूलेलाल। अरे भाऊ किथे हेठ ॾिस हेठ। अई एतिरो नंढो नंढो माण्हू। अरे भाऊ ही गाड़ी विकाम जे भी जा मूंखे वठणी आहे। ही मूंखे मां लाहींदमि। निभागा ही रांदीको कान अथई कार अथई ॿिए किथे वञ रांदीको ॻोल्ह। लुंडा माण्हू गेर लॻाइण ईंदो अथई। हाँ ईंदा ईंदा मूंखे 5 गेर ते गाड़ी हलाईंदो आहियां मां। अच्छा तोखां वॾो त टायर अथई। अलाए कीअं थो हलाई लुंडा माण्हू। हली आम्हूं साम्हूं वेही ॻाल्हाईंदासीं तूं हिते वेह। भित सां भित मिलंदी न पोइ ॻाल्हाईंदासीं। कुझु बि गाॾी वठणी आहे। हाँ वठणी आहे मूंखे वठणी आहे। अरे वाह वाह तव्हां साईं शुरू खां ई अहिड़ा नंढा निटा आहियो या हाणे थिया आहियो। ना मूंखे बिल्ली चपाए वई हुई मां तॾहिं खां अहिड़ो अची वियो आहियां। हाँ ताके छा तो चाह गांधी दवा 1 नंबर अवे सब कुछ बढ़िया दवा शय एड़ी किते मिल रहा हो। दादा जय झूलेलाल। ये ला अगता जी बिटाऊ केन भाऊ ये गाड़ी वठण आया आहिनि छा? न न न हिननि जे घर में केर गुजारे वियो आहे न हुनजी छेड़ा आयो आहे असांखे। तव्हां वञो न असां ॻाल्हायूं पिया न। अच्छा त असांजे विच में छो थी अची वञो। जिते ॾिसो केर ॿ माण्हू ॻाल्हाइनि न विच में टपकी वञो। लुंडा माण्हू अहिड़ी माई त वञो न तव्हां। न ही गाड़ी वठण आयो आहे हिते। तव्हां छॾो असांजो थिक आहे सौदो थिए थो विच में थी अची वञो। साईं 8 लखे रुपए में तव्हांखे 9 लख में मां गाॾी ॾिसो केतिरी बढ़िया गाॾी आहे। टायर केतिरा सुठा मुंहिंजी गाॾीअ जा लिखो टायर मस्त अथव सभु। भाऊ ॻाल्हि कया टायरनि जी त टायर विसामल थियो बिल्कुलु ख़तम था। भाऊ किन्नी माई अथव टायर काजे वजह से विसामल आहिनि। हलो तव्हां ही ॾिसो शीशो केतिरो प्यारो शीशो अथव ॾिसो। अरे भाऊ ही शीशनि जी ॻाल्हि कया न शीशा गोंद आहे न गोंद गोंद सां चिपकायल आहिनि शीशा कम जा कान अथव। कोई गोंद त शीशा चिपकाए वेंदा भाऊ अहिड़ो शीशो अथव अंदरां ॾिसणा हो त परियां तक जा माण्हू नज़र ईंदव। केतिरो गाॾीअ खे मोड़ो मुड़ी वेंदव। अरे न भाऊ गोंद सां चिपकायल आहिनि ये कान अरे अथव वञ शीशा। न हितां तूं निकल रे हितां छो थी फिटाई माण्हुनि खे कीअं ग्राहक लॻनि था फिटाईंदी असांजा त ग्राहक। गोंद जा शीशा लॻाइबा विकिणो कार खे। निभागी निकिरी वञ मां ॿुधाई थो इहो त तूं मर्द न आहीं न त मां भनी सरावा झूलण जो फर्ज़ सम्झ तूं माई निकिती आई। वञ हितां भाऊ कार में काई दिक़त न अथव त कार वठो। तव्हांखे 10 लख जी विकिणाव 8 लख में ॾी तव्हांखे फ्री थो करा। अरे भाऊ पुठे में हिकिड़ो भाई आहे उनखे 4 लख में ॾियण लाइ तैयार थी विया। तव्हां न ॾिजो 10 लख। निभागी तो न 10 लख न ॾिजो 10 लख न ॾिजो 4-5 लख में ॾेई दो। अरे भाऊ ही 10 लख तो ॾाढा वधीक आहिनि। तू वञ न भा तुंहिंजो बच्चा वा रोइन वञी तू भिंडी पटाटा खारा है उन्हनि खे। तो भाऊ कूड़ न ॻाल्हाए 10 लख जी कार कान्हे या 4 लख में भी ॾियण लाइ तैयार थियो पिछले महीने। गाड़ी माण्हुनि जो अरे वञ भला झूलण साईं। भाऊ न वठजे कार न वठजे थक अथई। कार थी बढ़िया 1 नंबर 1 हैंड कार थी ब्रेक सब नया थई। भाऊ न वठ जाओ किन्नी कार तो किन्नी न वठ जाओ न। ओ कंद बगी वञी थी नथी वञी न त हाणे पत्थर किथे आई वञ मां ॿुधाइयो कंद बगी वञ। अरे भाऊ ये छा पई चए माई ये एक्सीडेंटल गाड़ी है। न लुंडा मामू माई कूड़ बि ॻाल्हि आहे असां खो खो में खेलोसीं ही सोची थी मां एक्सीडेंट कयो काई एक्सीडेंट न हो। गाड़ी 1A1 चक शिश बढ़िया। अच्छा मां तव्हांखे अंदरां गाॾी ॾेखारां बढ़िया तव्हां छॾोसि तव्हां लुंडा आहियो त तव्हांखे अंदरां ॾेखारां थो गाॾी। अचो वेहो अच्छा ॾिसो भाऊ गाॾी केतिरी मस्त है दमदार साफ़ सुथरी जीअं को अॼु नई आई हुजे। तव्हांखे गाॾी ॾियां थो बढ़िया हुन भाॻीअ जे चक्कर में न अचो वो फिटाए थी सभिनि जा कम मां तव्हांखे बढ़िया गाॾी थो ॾियांव। अरे भाऊ से तो सुठी आई। लुंडा भाई पेर त तव्हांजा एक्सीलेटर ब्रेक तक लॻनि नथा पोइ गाॾी कीअं हलाईंदा हो तव्हां। छोरो रखना हो छा पेरनि एक्सीलेटर इन्हनि खे लॻाइण लाइ। ना भाऊ मां छोरो तो रखना पर ही गाड़ी वधीक थोड़ी हली है। साईं ही गाड़ी सॼो ॾींहुं डोरन वांगुरु था भॼाइनि। तू किथां अची वई आहिनि भाभी हिते बि छो नथी छॾी लख जी न लत हुजे झूलण साईं हीअ जी पुठियां भईया। अरे विकामण ॾींदी गाॾी कान विकामण ॾींदी मुंहिंजी।
भाऊ ता मूंखे 8 ॾीसरो हरी वञो 10 वारी गाॾी 8 में एॾा नी बागा पुठियां पईंदा त 10 वारी गाॾी 8 में त करंदासीं न भाऊ। भाऊ सभिनि खे चए थो 8 में ॾींदसि पर 4 में छॾे छॾंदव गाॾी। अरे भाऊ छॾ हिन खे, मूंखे न खपे ही गाड़ी, मां तो वञा तो।